العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا। हर किस्म जी हमदे सना अर्ज़ व आकाश के खालिक दिलन के मालिक अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला दुरूदी सलाम प्यारे पैगंबर साकी कौसर इमाम आज़म कायद आज़म रहबर आज़म मुर्शिद आज़म मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमद सलात का बाद अवां जे लाए मुंहिंजे लाए अल्लाह हिन पंहिंजी धरती जे गोले ते खोड़ सारा सबक रखिया है। फातबिरो या उलिल अबसार अल्लाह फरमाए तो समझण वारन लाए अकुल वारन लाए ॾिसण वारन लाए वॾियूं इबरतूं ऐं वॾियूं निशानियूं आहिनि। पर लाहियतन कुलूबुहुम जंहिंजो दिल गाफिल हुजे शायद उहो न सम्झी सघे, जंहिंजे दिल ते गुनाहनि जो ज़ंग चढ़ी चुको हुजे शायद उहो न सम्झी सघे। पर असीं उम्मीद है इन पिंडाल में वेठल सभई अहबाब अॼु कुछ समझण चाहियूं था। ये नियतूं ये इरादा खणी असीं इन पिंडाल में जमा थिया आहियूं त खिताब ॿुधंदासीं, समझण जी कोशिश कंदासीं, इंशाअल्लाह उन ते ज़रूर अमल भी कंदासीं। खजी जे थोड़ो जो हिकिड़ो तज़किरो मस्जिद नबवी में मौजूद आ। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते टेक दई जुमे जो खुतबो पढ़ाइन था। का सहाबिया या अल्लाह जा नबी मुंहिंजो पुट वाढो आ, मां चाहियां थी तव्हां जे लाइ मिंबर तैयार करियूं, तव्हां मिंबर ते बीही जुमे जो खुतबो ॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था वहां के इजाजत आ। मिंबर ठयो मस्जिद नबवी में रखियो वियो। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें ॾींहुं पंहिंजा कदम मुबारक उन मिंबर ते रखनि था, पर बीहण जी देर हुई। पैर मुबारक उन मिंबर जे मथां रखण जी देर हुई। साहबा किराम फरमाइन था असां ॿुधो त मस्जिद मां रोअण जो आवाज अचे पियो, पर रोअण जो आवाज पूरी मस्जिद में गूंजी रहियो आहे। के इंसान जा सुडका बि कोन्हनि, के माण्हू जी बि बेज़ाहिर का अख आली कोन्हे, के बशर जे रोअण जो आवाज बि अतराफ मां कोन पियो अचे। पोइ अॼु रोए पियो त केरु रोए पियो, सुडका वधंदा वञनि था, रोअण जो आवाज तेज थींदो वञे थो। साहबा फरमाइन था का सौतिल इशार, जीअं त कंहिं ॾाची जो बच्चो उन खां गुम थी वियो हुजे ऐं पंहिंजे बच्चे खे तलाश कंदे कंदे दुख में दाहूं करे रही हुजे। इन कैफियत में असांखे मस्जिद मां आवाज अचण लॻो। सभिनी ॿुधो थे इहो आवाज कंहिं इंसान जो आवाज कोन हो। उन ॾिहाड़े खजी जो थोड़ो मोहम्मद जी जुदाई में रोई रहियो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हिकिड़ो खजी जो थोड़ा जंहिं ते रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक ॾेई खुतबो इरशाद कनि था। अल्लाह जे नबी जी जुदाई में एतिरो रुनो आ, मां वहां पिंडाल में वेठल सभिनी अहबाब खां पुछां थो तेने खजी जे थोड़ा छा सेखारियो, आखिर छा सम्झ में आयो।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं खजी जे थुड़ जा सुडका ॿुधा, सहाबा किराम फरमाइनि था पाण मिंबर ता लथा, सोचनि हा थोड़ा भला सुडकनि जो आवाज़ आयो त छा थियो, सोचनि हा भला रोइण जो आवाज़ आयो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए, कोई इंसान त कोन्हे, खजी जो थोड़ आहे, न उन वटि अकुल आहे, न उन वटि रूह आहे, को फ़र्क़ु नथो पए। लेकिन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर तां लथा, खजी जे थुड़ ॾांहुं अॻिते वधिया, सहाबा किराम फरमाइनि था असां पंहिंजे निगाहों सां ॾिठो त मोहम्मद उन खजी जे थुड़ खे भाकुर पातो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे ख़ामोश कराइण लॻा, चुप कराइण लॻा। फजअल यइन्नु अनीन सबीए, जीअं के मासूम नंढड़े ॿार खे को वालिद को मेहरबान मथे ते हथ रखी ख़ामोश कराए चुप कराईंदो आहे, चुप थींदे थींदे उन मासूम जा के सुडका वरी बि निकिरी वेंदा आहिनि। बिल्कुलु अहिड़े अंदाज़ सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे भाकुर पाइण खां पोइ खजी जे थुड़ मां वरी बि सुडकनि जो आवाज़ ईंदो रहियो, एसी ताईं त रोइण जो आवाज़ रुकिजी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हाणे इन खजी जे थुड़ खे इतां खयो वेंदो, इन खे साड़ियो कोन वेंदो, इहो ॿारणो कोन थींदो, किथे कंहिं चुल्ह ताईं इन जी मंज़िल न हूंदी, पर मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे इन खजी जे थुड़ खे कढो हितां ऐं किथे वञी दफ़नाए छॾियो, इहो थुड़ साड़ण जे लाइक़ बि कोन्हे। हिकु खजी जे थुड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी जो मोहब्बत कई त हसन बसरी रहमहुल्लाह हदीस जा रावी जॾहिं बि इहा हदीस बयान कंदा हुआ, पंहिंजे शागिर्दनि खे सभिनी खे मुखातिब थी हिकिड़ो कौल हिकिड़ी नसीहत कंदा हुआ। अॼु आऊं तालिब इल्म अवां सभिनी भाइरनि खे इहा नसीहत ॿुधाइण चाहियां थो। हू फरमाईंदा हुआ या इबादल्लाह, या इबादल्लाह, ए अल्लाह जा बानो, हे खजी जो हिकिड़ो थुड़ हो जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में रुनो हो। ए कलबे पढ़ण वारा मुसलमानो, ए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमानो, ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, खजी जो थुड़ बि मोहम्मद जी जुदाई में जॾहिं रुनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ते लाज़िम आहे त मोहम्मद जी मोहब्बत में रोंदा करियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो कॾहिं का घड़ी आई हुजे, को तन्हाई जो मौक़ो हुजे, मूं समेत सभिनी ॿारनि खां सवाल आहे, को तन्हाई जो मौक़ो हुजे, कॾहिं असांखे यादि आयो हुजे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महफ़िल में केर न हुजे, सन्नाटो हुजे, अकेलाई हुजे, असांखे पंहिंजे नबी जी यादि आई हुजे, असीं रुना हुजूं, कॾहिं थियो आहे? बल्कि कई त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु जा अहिड़ा उम्मती बि हूंदा, शायदि उन्हनि जो दिलियूं एॾियूं पत्थर थी वियो, हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा तज़किरा ॿुधी बि न रुना हूंदा, हू नबी ते दुरूद पढ़ी बि कोन रुना हूंदा, हू क़ुरान ॿुधी बि न रुना हूंदा, हू जन्नत ऐं जहन्नम जा तज़किरा ॿुधी बि न रुना हूंदा। मुसलमानो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे जंहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में खजी जो थुड़ बि रुनो आहे, उहो नबी अव्हां खे मूंखे केतिरो यादि आहे, मुस्कुराहटनि में घणो यादि आहे, रोअण में घणो यादि आहे, दोस्ती में केतिरो यादि आहे, जॾहिं कंहिंसां दुश्मनी थींदी आहे त उन में केतिरो यादि आहे, ख़ुशी जो को मौक़ो असांजी ज़िंदगी में आयो आहे, नबी जी सुन्नत केतिरी यादि आहे, गम जा मौक़ा के ज़िंदगी में आया हूंदा, इन्हनि ॾुखनि में मोहम्मद जूं अदाऊं केतिरियूं यादि आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चेहरे जी वज़ह कतह कैफ़ियत अंदाज़ कहिड़ा हुजनि, मोहम्मद जूं अदाऊं केतिरियूं यादि आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़बान जा बोल कोल ऐं अल्फाज़, कचहरी ऐं महफ़िल कहिड़ी हुजणु खपे, असांखे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं केतिरियूं यादि आहिनि। लॻे ईअं थो अवां पाण बि शायदि सभु गवाही ॾींदो, असां मोहम्मद जे अदाउनि खे शायदि ज़िंदगी मां कढे छॾियो आहे। नऊज़ु बिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं असां छा चवंदा आहियूं, साईं असांजी तहज़ीब 5000 साल क़ब्ल मसीहा, असांखे उन सां मोहब्बत आहे, असांजे अकाबिर जा रसूमात ऐं रस्मूं के मौजूद आहिनि, असांजे मुआशरे में सभु असांखे यादि आहिनि, असांखे उन्हनि रस्मनि सां मोहब्बत आहे,
असां हिकु मुहज़्ज़ब क़ौम आहियूं, असां हिकु गयूर क़ौम आहियूं, असांखे सभु तहज़ीबूं यादि आहिनि। मुसलमानो, छा अव्हांखे मोहम्मद जी तहज़ीब यादि कोन्हे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्मों ऐं रिवाज सभु यादि आहिनि, छा अव्हांखे मोहम्मद जूं अदाऊं यादि कोन्हनि? पहुचो हिन महफ़िल मां सबक़ पिरायो, इल्म हासिल करियो, नसीहत हासिल करियो। ये अल्फाज, ये दलाइल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन पंहिंजे दिलनि ते अॼु नक्श करे वञो त वाक़ई कुझु ॿुधी आया हुआसीं, असीं कुझु पिराए आया आहियूं, पंहिंजो पाण खे सम्झाइण चाहियूं था, पंहिंजी चार दीवारी में रहंदड़ हर फर्द खे सम्झाइण चाहियूं था, पाड़े वारनि खे, ॻोठ वारनि खे, इलाइक़े वारनि खे, हिन वसंदी ऐं शहर वारनि खे सम्झाइण चाहियूं था। कंहिंजो पैगाम आहे? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम। कंहिंजो पैगाम आहे? अहले बैत जो पैगाम। कंहिंजो पैगाम आहे? सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जो पैगाम ॿुधाइण चाहियूं था। मुसलमानो अचो, नबी जी ज़ात जी अज़मत आहे त नबी जे अहले बैत जी अज़मत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हस्ती जो मक़ाम आहे त पैगंबर जे घराणे जो बि मक़ाम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बोल कोल ऐं अल्फाज़ जो मक़ाम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अतराब में रहंदड़ मुंहिंजे नबी जा रिश्तेदार, माइट ऐं अज़ीज़ जिन्हनि खे पाण अहले बैत जे लफ़्ज़ सां यादि कंदा आहियूं, उन्हनि जो बि मक़ाम आहे। केतिरो वॾो मक़ाम आहे! इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिसालल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह चाहे तो ए अहले बैत तव्हांजी तरफ़ जेके बि शयूं मंसूब थियनि, जेके बि ग़लति ॻाल्हियूं मंसूब थियनि, रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अव्हांखे पाक करे छॾे। अहले बैत उन्हनि जी अज़मत आहे, उन्हनि जो मक़ाम आहे, उन्हनि जी हैसियत आहे। मुसलमानो, सवाल इहो आहे त असां अहले बैत जी अज़मत खे केतिरो सम्झो आहे? निकाह खां पहिरियां, शादी खां पहिरियां ॻोठ जा चंद वॾड़ा पाण में गॾु थींदा आहिनि, फलाणे नौजवान जी शादी आहे, साईं छो गॾु थिया आहियो? सभई गॾिजी मशवरो कंदासीं त प्रोग्राम कीअं थियणु खपे, सभई गॾिजी मुशावरत कंदासीं निज़ाम कहिड़ो हुजे, सिस्टम कहिड़ो हुजे। साईं किथे असांजी गिला न थी वञे, किथे महिमान अची वञनि, किथे खोट न पइजी वञे, असांजी ग़ीबत न थी वञे। महफ़िल कचहरी इन करे जमाई वई आहे, शादी ईअं धाम धूम सां कंदासीं त पूरे इलाइक़े में वाह वाह थी वञे। सभु कुझु यादि आहे, पंहिंजी अना बि यादि आहे, पंहिंजी वॾाई बि यादि आहे, पंहिंजो फ़ख्र बि यादि आहे, सभु रस्म ऐं रिवाज बि यादि आहिनि, ऐं असांजो ॿियनि सां मुक़ाबिलो बि आहे। फलाणे जी शादी थी हुई, उन खां वॾी असीं शादी कंदासीं, इहो बि सभु कुझु असांखे यादि आहे। महफ़िल में सभु कचहरी करण वारा मौजूदु आहिनि। मुसलमानो, तव्हांखे छा थी वियो? को कहतायो आहे या अकुल जवाब ॾेई चुका आहिनि या नऊज़ बिल्लाह असां प्राइमरी लेवल खां वठी मिडल लेवल या इस्लामियात जेके किताब खे ज़िंदगी में टच ई कोन कयो आहे, या नऊज़ बिल्लाह असां क़ुरान जो तर्जुमो पढ़ियो ई कोन्हे, या नऊज़ बिल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को फरमान पढ़ियो ई कोन्हे। इन महफ़िल में 15, 20, 50 माण्हू हूंदा, इलाइक़े जा ॻोठ जा वॾा हूंदा। छा थी वियो इन महफ़िल खे? हिकिड़ो बि माण्हू इहो जुमलो कोन थो ॻाल्हाए साईं शादी ईअं थींदी जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं अहले बैत जे शहज़ादनि हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी थी हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो घोट थिया हुया। अॼु शादी ईअं थींदी जीअं अहले बैत जे जवाननि शादी कई हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं हो। मुसलमानो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो को हिकिड़ो आवाज़ थो ॾे, को हिकिड़ो जुमलो थो ॾे, अवामा को ज़िंदा ज़मीर अहिड़ो बि थो ॾे, को ज़िंदा दिल अहिड़ो बि थो ॾे, हिन पूरी महफ़िल में ॻाल्हाईंदो हुजे साईं असीं अहले बैत सां मोहब्बत करण वारा आहियूं, असीं अहले बैत जा हुबदार आहियूं, असीं अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हुबदार आहियूं, असीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारा आहियूं। हे सिर्फ़ मुंहिंजो आवाज़ कोन्हे, हे पूरी उम्मत जो आवाज़ आहे, हे मुंहिंजे दिल ऐं ज़मीर जो आवाज़ कोन्हे, हे हर ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारे जो आवाज़ आहे। हे सिर्फ़ मुंहिंजी सदा ऐं मुंहिंजा सॾ कोन्हनि बल्कि हर अहले बैत जे हुबदार जो आवाज़ आहे। पर काश इनखे को सम्झण वारो हुजे, इन मां को नसीहत हासिल करण वारो हुजे, इन मां को सबक हासिल करण वारो हुजे। अॼु असांजे मुआशरे में केतिरियूं ॻाल्हियूं मौजूद आहिनि। ख़ुदा क़ुरान जी ॻाल्हि करियो,
फरमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि करियो को अहले बैत जो हवालो आणियो त हाँ दिल ऐं ज़मीर थधो थी पए वाकई तव्हां का दलील जी ॻाल्हि कई आहे महफ़िल में अची क़ुरान जो के चंद आयतूं असांखे पढ़ी ॿुधायो ताकि असांखे बि मालूम थिए त साईं असांजा बि के भाइर आहिनि जिन्हनि खे क़ुरान जो कुझु आयतूं यादि आहिनि। अफ़सोस थींदो आहे मुसलमानो तॾहिं अफ़सोस थींदो आहे जॾहिं असांजो को बुज़ुर्ग मादरत सां 60 साल 70 साल उम्र जो माण्हू बि ईअं चवे त नऊज़ुबिल्लाह मूंखे मोहम्मद ते दुरूद पढ़ण कोन ईंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो असां जे नबी ते जान ॾियण जी ॻाल्हि कंदा आहियूं उन पैगंबर ते असांखे दुरूद पढ़ण बि न ईंदो आहे। ही ज़िंदगी असां किथे गुज़ारी आहे? ही ज़िंदगी जा कई साल असां किथे बसर कया आहिनि? अचो सिखो अहले बैत खां त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जो मक़ाम कहिड़ो आहे ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखो त अहले बैत जो मक़ाम कहिड़ो आहे। सही इब्न हिब्बान जा अल्फाज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हिन काइनात जो को बि इंसान हूंदो ता क़यामत दस्तूर कानून ने असूल लियो आहे क़यामत जे दिहाड़े ताईं ईंदड़ को बि इंसान हूंदो जेकॾहिं उन जे दिल में असां अहले बैत जी नफ़रत आहे जेकॾहिं उन जे दिल में अहले बैत जे लाइ अदावत ऐं बुग़्ज़ आहे जेकॾहिं उन जे दिल में अहले बैत जो एहतराम ऐं मोहब्बत बाक़ी कोन रहिया आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलानिया फरमाया थो इल्ला अदखलहुल्लाहु नार इन जुर्म जे करे इन गुनाह जे करे अहले बैत सां बुग़्ज़ ऐं नफ़रत जे करे रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ज़रूर जहन्नम में दाख़िल कंदो। मुसलमानो सोचो मोहब्बत सिर्फ ज़बानी कोन हूंदी आहे किरदार सां भी साबित कबो आहे त मोहब्बत छा आहे। मोहब्बत सिर्फ अल्फाज ऐं ज़बान जी चोटी ताईं न हूंदी आहे पंहिंजे अफ़आल पंहिंजे रिवाजनि ऐं अंदाज़नि सां भी साबित कबो आहे त अहले बैत सां मोहब्बत छा थींदी आहे। मुसलमानो अचो इन्हनि अज़ीम इंसाननि सां मोहब्बत करियो एॾी मोहब्बत करियो एॾी मोहब्बत करियो एॾी मोहब्बत करियो तेरे मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अज़मत ऐं मक़ाम छा आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कुंतु मौला फ़अलियुन मौला अली तो हुआ जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था आऊं मौला आहियां उन जो अली बि मौला आहे। मक़सद इहो आहे जंहिंजो आऊं दोस्त सां उन जो अली बि दोस्त आहे। मक़सद इहो आहे जेको मूंसां मोहब्बत थो करे उन खे खपे अली सां मोहब्बत करे जेको अली सां मोहब्बत करे थो उन खे घुर्जे त मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करे। अञा ॿियनि लफ़्ज़नि में सम्झो जेको अली सां मोहब्बत नथो करे उहो मोहम्मद सां मोहब्बत नथो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेको पैगंबर सां मोहब्बत नथो करे उहो अली सां मोहब्बत नथो करे। इहा हदीस सम्झाए थी अली जी मोहब्बत ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ॿई गॾियल शयूं आहिनि। मन कुंतु मौला फ़अलियुन मौला जंहिंजो आऊं मौला आहियां उन जो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मौला आहे। मुसलमानो ईअं अहले बैत सां मोहब्बत करियो जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो आहे। पाण फरमाइनि था सुभाण ख़ैबर जी फतह जो झंडो उन खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे ऐं मोहम्मद बि मोहब्बत कंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो ये सजदा तिलावत एतकाफ ताजुद रोज़ा ज़कात सदकात खैरात सब अदा कयासीं कंहिंखे का गारंटी कोन्हे छा रब मूंसां मोहब्बत करे बि थो या नथो करे। अवामा मोमा कंहिंखे का ख़बर कोन्हे कंहिं वटि का बि ज़मानत कोन्हे अल्लाह असां सां राज़ी बि आहे या कोन्हे कंहिं वटि का ज़मानत कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन या माल क़बूल कया बि हूंदा या असांजी कंहिं कोताही जे करे रद्द थी विया हूंदा। लेकिन अली रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम ॾिसो पाण फरमाइनि था झंडो उन इंसान खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मोहब्बत कनि था। इहो झंडो कंहिंजे हथ में आयो? फातिह ख़ैबर अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में आयो। अनल्लज़ी समतनी उम्मे हैदरा जंहिं ख़ैबर में इहे ऐलान कया हुआ त आऊं तो उहो आहियां जंहिंजो नालो उन जी अम्मा हैदर करार रखियो आहे जंहिंजो नालो उन जी अम्मड़ शेर रखियो आहे शींहं रखियो आहे जंहिंखे रब्बुल आलमीन जी तरफ़ां इंसानियत जी तरफ़ां वालिदैन जी तरफ़ां एॾा अज़ीम लक़ब मिलिया हुआ उहो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला। मुसलमानो हिन महफ़िल में हिकु ॿियो पैगाम बि खणी अचो। अली रज़ी अल्लाह ताला असांखे सबक़ कहिड़ा ॾिना आहिनि मिसाल सां सम्झाइणु चाहियां थो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे अरमान जी ॻाल्हि इहा आहे
उन माण्हू खे को हक़ कोन्हे जेको नशे में धुत हुजे ऐं अली जो नालो वठे रज़ी अल्लाह ताला। इहो अवां ॾे मुंहिंजे महबूब अली मुर्तज़ा जी गुस्ताखी आहे। उन खे को हक़ कोन्हे जेको शराब जी कैफ़ियत में हुजे ऐं अहले बैत जे कंहिं फ़र्द जो नालो वठे। इहा अली मुर्तज़ा ऐं अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जी गुस्ताखी आहे। मुसलमानो, अहले बैत जो अदब आहे, अहले बैत जो एहतराम आहे। उन्हनि जी ज़िंदगी मां सबक़ पिरायो, उन्हनि जी ज़िंदगी मां नसीहतूं हासिल करियो। कीअं नसीहतूं मिलंदियूं, सबक़ कीअं मिलंदा? अचो निमाज़ खां इब्तिदा करियूं था। सवाल इहो आहे, रुकू खां पोइ के माण्हू पहिरियां बि हथ खणनि था, बाद में बि खणनि था। हिकु पासे ॿी उम्मत आहे जेका इन रफ़ुल यदैन हथ खणण जी क़ाइल कोन्हे। के चवनि था साईं नऊज़ु बिल्लाह इहा त घोड़े जी पुछ वांगुरु अदा आहे। के चवण वारा चवनि था साईं पहिरियां हुयो बाद में ख़तमु थी वियो। कंहिं इहो जवाबु सिखियो आहे साईं कच्छनि में के बुत खणी ईंदा हुआ, किराइण मक़सूद हुयो, पहिरियां हुयो बाद में ख़तमु थी वियो। के चवंदा साईं इहा सुन्नत ज़रूर हुई पर बाद में मनसूख थी वियो। नऊज़ु बिल्लाह केरु एतिरा किरियल जुमला इस्तेमाल कनि था त नऊज़ु बिल्लाह तव्हां मखियूं उॾारियो था। अचो अहले बैत खां पुछूं था, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अदाउनि खां मालूम करियूं था, कुतुबे अहादीस खे पढ़ूं था। सुनन अबी दाऊद ऐं हदीस जा ॿिया किताब। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निमाज़ कीअं हुई? जॾहिं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निमाज़ जो मुतालियो कंदासीं, अली रज़ी अल्लाह ताला रुकू खां पहिरियां बि रफ़ुल यदैन कंदा हुआ, बाद में बि रफ़ुल यदैन कंदा हुआ। मुसलमानो, सोचो इहा निमाज़ कंहिं वटि आहे, इहा अदाऊं कंहिं वटि आहिनि, अली रज़ी अल्लाह जो पैगाम कंहिं वटि आहे, अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जो पैगाम कंहिं वटि आहे? खुदारा कुझु परख त करियो, कुझु तहक़ीक़ त करियो, कुझु अॻिते त वधो। असां हथ ते रखियो आहे, मौली साहब खे मज़हब जो असां ठीकु ॾेई छॾियो आहे। ज़िंदगी गुज़रे जीअं चाहे गुज़रे, मौली साहब जी मर्ज़ी आहे, जेॾां चाहे असांखे वठी वञे। असां त साईं नाबीननि जा मिसाल आहियूं, जीअं चाहे बयानु करे। अल्लाह ज़मानो अहिड़ा नाबीना न थियो। अचो तहक़ीक़ जे मैदान में अचो, ॿुधो, यादि करियो, हिफ़्ज़ करियो, सवाल जी आदत पंहिंजी ज़िंदगी में आणियो। सवाल खां बाद दलील जो मुतालबो करियो, कुतुबे हदीस पढ़ो, क़ुरान खे तर्जुमे सां पढ़ो। अहले बैत जी निमाज़ कीअं आहे, अॼु कंहिं वटि मौजूदु आहे, कहिड़े गिरोह वटि मौजूदु आहे? अचो कुझु परख त करियो, कुझु एहतसाब त करियो। असांजा केतिरा भाइर आहिनि जेके अहले बैत सां मुहबत कनि था। ज़रूर मुहबत करणु खपे, पर ॿिए सहाबा जे हवाले सां वॾा नाज़ेबा अल्फाज़ ॻाल्हाइनि था। मुसलमानो, हीअ असांजी सिंध आहे। आए ॾींहुं असीं ॿुधूं था पंहिंजे सिंधी वाइरनि खां, नऊज़ु बिल्लाह अॼु फलाणे सहाबी जी गुस्ताखी थी आहे, अॼु कंहिं मर्द गुस्ताखी कई आहे कंहिं सहाबी जी, अॼु मीडिया ते वेही स्क्रीन ते साम्हूं अची कंहिं औरत सहाबा किराम जी गुस्ताखी कई आहे। मुसलमानो, असीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। तव्हां पढ़ियल बि न हुजो, खुदारा हिकु गवाही त तव्हां ज़रूर ॾींदो। क़ुरान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ॿुधायो, इहो लिखी तहरीर करे जमा कंहिं कयो आहे? मोहम्मद जे सहाबा कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नऊज़ु बिल्लाह, जेकॾहिं उन्हनि जी ज़ात में शक आहे त पोइ क़ुरान जे बारे में छा ख़याल आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस सिर्फ़ बयान कयो हुयूं, अहादीस अॻिते कंहिं पहुचायो आहिनि? सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन पहुचायो आहिनि। जेकॾहिं सहाबा जी ज़ात में शक आहे, पोइ मोहम्मद जे फरामीन ऐं अहादीस जे बारे में अवां जो छा ख़याल आहे? मुसलमानो, उन खां बाद अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला सहाबा सां केतिरी मुहबत कंदा हुआ। अचो अॼु इहो बि ॿुधी वेठो। को चवण वारो चवंदो हो साईं तलहा ऐं ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला सां इख़्तिलाफ़ हो, जंग जमल उन्हनि जे ख़िलाफ़ थी हुई। हवाला बि तव्हां ॿुधा हूंदा। कंहिं इंटरनेशनल लेवल जे लेक्चरर हुजण जा दावा करे बि इहे लफ़्ज़ बयान कया हूंदा, साईं अली रज़ी अल्लाह ताला सां त जंग करण वारा हुया, पोइ उन्हनि जो छा थींदो? मुसलमानो, मुंहिंजा जुमला यादि करियो। अली जो फ़ैसिलो छा आहे? रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, आऊं तलहा ज़ुबैर, याद रखो तलहा ऐं ज़ुबैर रिज़वानुल्लाह अलैहिम अजमैन उहे हुया अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं जेके जंग जमल में शरीक हुया। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैसिलो इहो आहे, पाण फरमाइनि था, आऊं तलहा ऐं ज़ुबैर अहिड़ा इंसान आहियूं जिन्हनि जे बारे में रब्बुल आलमीन फरमायो आहे, वनज़अना मा फी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन इख़्वानन अला सुररिन मुतक़ाबिलिन। फरमाइनि था, आऊं बि हूंदुसि, तलहा बि हूंदो, ज़ुबैर बि हूंदा, रिज़वानुल्लाह अलैहिम अजमैन, असां सभई हूंदासीं।
ऐं जन्नत जे तख्तन ते वेठल हूंदासीं। आहे का नाराज़गी, आहे को इख्तिलाफ़, मुसलमानो आहे का नफ़रत जी ॻाल्हि, आहिनि का के बुग़्ज़ जा जुमला, इहे इख्तिलाफ़ात असीं बयान कया आहिनि। सहाबा जी मोहब्बत छा थींदी आहे? केरु अली रज़ी अल्लाह ताला अन्हु का सिखी वठे, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु के साम्हूं ईंदे ॾिसनि था, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि, साम्हूं ॾिसी करे फरमाइनि था, क़ुरान जी आयत आहे, इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबादून। अली रज़ी अल्लाह ताला सहाबा जी महफ़िल में दौरान खुतबा ऐलानिया या गवाही ॾियनि था, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु तो हुआ जिन्हनि जे बारे में रब्बुल आलमीन ने ऐलान कयो आहे, इहे इंसान हमेशह जे लाइ जहन्नम खां परे हूंदा, इहे इंसान त जन्नत जा मुस्तहिक़ हूंदा। सहाबा जो अदब कीअं कबो आहे, सहाबा जो एहतराम कीअं कबो आहे, केरु अहले बैत खां सिखे, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अदाउनि मां सिखे सहाबा सां मोहब्बत कीअं कबी आहे। सही बुखारी जा जुमला। हिते त वॾो फ़ैसिलो थियो, हिते त वॾो इख्तिलाफ़ हल थियो। मोहम्मद इब्नुल हनफिया अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पुट पुछनि था, बाबा मोहम्मद खां बाद हिन उम्मत में अफ़ज़लियत जो नंबर कंहिंजो आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद मकाम कंहिंजो आहे? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद अज़मत कंहिंजी आहे? पाण फरमाइनि था, पुट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद अबू बकर जी फज़ीलत आहे। पुट पुछण लॻो, बाबा उन्हनि खां बाद पोइ कंहिंजी फज़ीलत आहे? फरमाइनि था, सुमा उमर, उन खां पोइ उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फज़ीलत आहे। साइल जे सवाल जो अंदाज़ बदिलजी वियो, हाणे पुछण लॻा रज़ी अल्लाह ताला उन्हनि जी नज़रुनि में सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो मक़ाम छा आहे? इन हवाले से सही बुखारी जी हदीस से जिक्र करे रहियासीं। उन्हनि जा पुट मोहम्मद इब्नुल हनफिया पुछनि था, अल्लाह जे नबी खां बाद कंहिंजो मक़ाम आहे? पाण फरमायो, अबू बकर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ त अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु जो मक़ाम आहे। पुछम, बाबा उन खां पोइ कंहिंजो मक़ाम आहे? चयो, सुमा उमर, उन खां पोइ त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम आहे। चवण लॻा, अव्हां जो मक़ाम, अव्हां जी इज़्ज़त, तव्हां जी हैसियत, इन जे बारे में भला अव्हां छा था चओ? मक़ाम त रब्बुल आलमीन वॾा था फरमाया, पर ॿिए पासे आजिज़ी ऐं निवड़त दिल में एतिरी हुई। चवण लॻा, अना रजुलुम मिनल मुस्लिमीन, जेकॾहिं मुंहिंजे बारे में सवाल करियो था त आउं आम मुसलमाननि मां हिकिड़ो मुसलमान आहियां। यकीनन इहा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तमामु वॾी आजिज़ी ऐं इनकिसारी हुई, न त अल्लाह ताला त उन्हनि खे तमामु वॾा मक़ाम अता फरमाया, वॾी रिफ़त ऐं वॾी हैसियत अता फरमाई हुई। अहले बैत जी अज़मत के समझण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन के जेकॾहिं पढ़ूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ए हुदैफा रज़ी अल्लाह ताला, हींअर मूं वटि हिकिड़ो फ़रिश्तो आयो आहे, लम यंज़िल अलल अर्ज़ि क़त्तु, अॼु खां पहिरियां कॾहिं ज़मीन ते नाज़िल कोन थियो हो। अॼु रब्बुल आलमीन खां इजाज़त वठी आयो आहे। इजाज़त कहिड़ी वठी आयो आहे? लियुसल्लिम अलैया, त जीअं अॼु मूं मुहम्मद के सलाम चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वयुबश्शिरनी, ऐं अॼु मूंखे ख़ुशख़बरी ॿुधाए, बिशारत ॿुधाए त अन्नल हसना वल हुसैना सय्यदा शबाब अहलिल जन्ना, त हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। जन्नत बि मिले ऐं जन्नत जी सरदारी बि मिले। यकीनन इहो अहले बैत जे शहज़ादनि जो मक़ाम आहे, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ॿिन्ही पुटनि जो मक़ाम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन्हनि शहज़ादनि सां एॾी मोहब्बत आहे। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, पंहिंजे कमकार सां मसरूफ़ हुया, वॾी ख़ामोशी सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर पहुचनि था, पुछनि था मुंहिंजो हसन किथे आहे? वरी पुछनि था मुंहिंजो हसन किथे आहे? नंढड़ा मासूम हसन नाना साईं जो प्यार भरो जीअं आवाज़
ऐं सॾ ॿुधनि था, पंहिंजो रांदि रूंद छॾे डुड़ंदा अचनि था ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पाइनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चुमी ॾियनि था। कॾहिं दुनिया वारनि इहे बि मंज़र ॾिठा हा। बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां ॾिसां थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची रहिया आहिनि पर ख़ाली कोन पिया अचनि। मूंखे नज़र आयो त हसन रज़ी अल्लाह ताला उन्हनि जे कुल्हे ते वेठा आहिनि ऐं रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे जुमला चई रहिया आहिनि, अल्लाह मूंखे इन हसन सां मोहब्बत आहे, तूं बि इन नंढड़े हसन रज़ी अल्लाह ताला सां मोहब्बत कर। मोहब्बत जा इहे अजीब जज़्बात था जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया वारनि खे त ज़रूर ॿुधाया पर अर्श जे रब खे डायरेक्ट ॿुधाया। चवण लॻा, ए अल्लाह मूंखे इन हसन सां मोहब्बत आहे, तूं बि हिन सां हसन रज़ी अल्लाह ताला सां मोहब्बत कर। हुसैन रज़ी अल्लाह ताला सां मोहब्बत जो मंज़र सुनन इब्न माजा जा अल्फाज़, मदीने जे घटियुनि मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी रहिया आहिनि। मदीने जा नंढड़ा मासूम ॿारड़ा पाण में रांदि रूंद में मसरूफ़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॾिसनि था पर उन्हनि नंढड़नि में जन्नत जो शहज़ादो हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा जे मजमे मां अलॻि थियनि था, इन नंढड़नि मासूम ॿारनि ॾांहुं मुतवजे थियनि था। हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि ॾिसी वरितो त मुंहिंजा नाना हींअर मूं ॾांहुं अची रहिया आहिनि। अजीब इहो मंज़र हो। खुशनसीब हुआ जिन्हनि इहे मोहब्बत भरिया मंज़र ॾिठा हुया। वॾे अज़मत वारा उहे इंसान हुया जिन्हनि इहे मक़ाम ऐं मंज़िलूं पंहिंजी ज़िंदगी में अल्लाह ताला उन्हनि खे नसीब फरमायो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते वधनि था। हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जीअं नज़र पए थी त नाना साईं त मूं ॾांहुं अची रहिया आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा हथ मुबारक उन्हनि खे पकड़ण जे लाइ अॻिते वधाइनि था। फजाअल गुलाम यफिरु हाहुना व हाहुना। अल्लाहु अकबर, इहो केॾो सादत वारो मंज़र हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पकड़ण जी कोशिश कनि पिया ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला कॾहिं हिन तरफ़ डोड़नि था कॾहिं हुन तरफ़ डोड़नि था। डोड़ी बि रहिया आहिनि, टहक बि ॾेई रहिया आहिनि, खिली बि रहिया आहिनि, मुस्कुराए रहिया आहिनि। हाणे उन्हनि खे पंहिंजी रांदि विसरी चुकी आहे। हू त हाणे पंहिंजे नाना साईं काइनात जे सरदार सां रांदि खेॾे रहिया आहिनि। कॾहिं हुन तरफ़ डोड़नि था, कंहिं महिल हुन तरफ़ डोड़नि था। वन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युज़ाहिकु, इहे टहक बि मोहम्मद खे पसंदि आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खिली रहिया आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे खिलाए रहिया आहिनि। इन कैफ़ियत में नाना साईं पंहिंजे ॾोहिटे खे पकड़े वरितो आहे। पकड़ण खां पोइ भाकुर पातो आहे। हिकु हथु हुननि जे चेहरे ते रखनि था, ॿियो हथु हुन जे मथे ते रखनि था। सुम्मा कब्बाला, पोइ उन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चुमी ॾियनि था ऐं चुमी ॾियण खां बाद हिकिड़ो ऐलान कनि था, हुसैन मिन्नी वाना मिन हुसैन। ए ॾिसण वारा तव्हां सभु ॿुधी वठो त हुसैन जो ताल्लुक़ मूं मोहम्मद सां आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताल्लुक़ हुसैन सां आहे। अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना, अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना, अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना। अल्लाह दुनिया जे हर उन इंसान सां मोहब्बत करे जे इंसान जे दिल में हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत आहे। मुसलमानो, अवां सभई चओ अल्हम्दुलिल्लाह, असांजे दिल में हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत आहे। इन मोहब्बत में, मोहब्बत जी इन दावा में, मोहब्बत जे इन इज़हार में रब्बुल आलमीन अवां खे मूंखे सचो ठाहे ऐं सचो एतिरो ठाहे वरी इन मोहब्बत जो जवाब मिली पए। अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना। अल्लाह उन इंसान सां मोहब्बत करे जे इंसान जे दिल में हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत आहे। व हुसैन सिब्तुम मिनल अस्बात, हुसैन त खानदाननि मां हिकिड़ो खानदान आहे। हुसैन रज़ी अल्लाह ताला उम्मतुनि मां हिकिड़ी उम्मत आहे। ए शहज़ादा हुया, काइनात जा अज़ीम शहज़ादा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलड़ा, महबूब मोहम्मद जी खुशबू, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के वणंदड़ गुल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ये प्यारा। एतरी तो मोहब्बत हुई तो मोहब्बत जा जज्बात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात के तस्करा करे बुधाया हा। मुसलमानों, जेके वड़ा अजीम लीडर हुंदा उन्हनि जा सबक वड़ा अजीम हुंदा। असां चऊं था
अॼु ख़बरूं ॿुधी आयो आहियां फलाणे सियासतदान त ही ॻाल्हि कई आहे, फलाणे ही ॻाल्हि कई आहे, मुंहिंजे लीडर ही ॻाल्हि कई आहे, मुंहिंजे मुखालिफ़ ही ॻाल्हि कई आहे। अहले बैत जहिड़ो लीडर केरु थी सघे थो? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जहिड़ो लीडर भला केरु थी सघे थो? हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला नुमा जे कौल ऐं बोल जहिड़ा केॾा कौल थी सघनि था? पोइ अल्लाह ज़बान उहे छो विसारिया अथव? नबी जा उम्मती पोइ उहे छो विसारिया अथव? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत ऐं घराणे सां मोहबत करण वारो पोइ उहे तस्करा अवां ऐं मूं छो विसारिया? जेकॾहिं आउं सवाल घिरियां हिन पंडाल में वेठल सभिनी भाइरनि खां, भला अक़ीक़ो कीअं थींदो आहे? अहले बैत जे शहज़ादनि जो अक़ीक़ो कीअं थियो हो? हसन जो अक़ीक़ो करण वारा हा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भला कीअं थियो? हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अक़ीक़ो जंहिंखे पाण पंहिंजे सादे लफ़्ज़नि में छठी चवंदा आहियूं, भला इहो अक़ीक़ो कीअं थियो हुयो? केरु जवाब ॾींदो? सुन्नत साहिब अदाऊं कहिड़ियूं आहिनि? सुनन नसाई किताबुल अक़ीक़ा बाबु कम युअक्कु अनिल जारिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही शहज़ादनि जो अक़ीक़ो कनि था ऐं ॿिन्ही जो अक़ीक़ो ईअं थियो, ॿिन्ही जे अक़ीक़े में पाण ॿ घेटा ज़िबा कनि था ऐं इलाइक़े वारनि में पाड़े वारनि में पाण उन्हनि जो गोश्त तक़सीम करे विराए छॾनि था। अल्लाह ज़बानो रब ख़ुशी छा ॾिनी? असां अल्लाह जे कानून जा दुश्मन बणिजी वियासीं। जंहिं रब औलाद अता कई असां उन रब्बुल आलमीन जे कानून जा मुखालिफ़ बणिजी वियासीं। ही कहिड़े सौदेबाज़ी आहे? ही भला कहिड़ी तिजारत आहे? मुस्लमानों अचो अहले बैत सां मोहबत करियो था त अहले बैत जो अदाऊं बि सिखी वठो। अॼु आऊं बि चवां थो, अव्हां बि चओ था, बल्कि वॾे तकब्बुर सां चवण वारा इहे जुमला चवनि था, साईं मां त हुन खां नाराज़ आहियां, हुन सां ठा तुर ई थींदो। असीं झुकण वारा त न आहियूं, पलांद के पुराना थींदा आहिनि छा? असां कुझु बि कंदासीं, जॾहिं बि ताक़त मिली असीं इंतकाम वठंदासीं। माफ़ी ॾिया ॿोल कोल त असां सिखिया ई कोन हूंदा, नऊज़ बिल्लाह असीं सम्झूं था शायदि माफ़ करण में को इंसान घटि थी वेंदो आहे। सिखो अहले बैत खां सुलह कीअं कबी आहे, सिखो अहले बैत जे शहज़ादनि खां माफ़ कीअं कबो आहे, सिखो हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इख़्तिलाफ़ात खे कीअं विसारे छॾिबो आहे, सिखो हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां त कई सालनि खां बाद कंहिंसां सुलह करणी हुजे त कीअं कबी आहे। हिकु आम ऐलान कनि था, अॼु आऊं पंहिंजे नाना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन हदीस से अमल करियां थो जो पाण फरमायो हुन, इन्न इब्नी हाज़ा सय्यदुन लअल्लल्लाहु अन युस्लिह बैन ताइफ़तैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन। पाण फरमाइनि था अॼु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे सचो करणु चाहियां थो त पाण फरमायो हुन, मुंहिंजो शहज़ादो हसन, मुंहिंजो पुटु हसन, मुंहिंजो पुटु हसन रज़ी अल्लाह ताला मोहब्बत हुई, हालांकि ॾोटा हुया पर मोहब्बत में पुट चवनि पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो ही ॾोटो अन क़रीब उम्मत जे ॿिनि वॾनि गिरोहनि में सुलह कराईंदो। अॼु हसन का इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि कोन कंदो, का नाराज़गी जी ॻाल्हि कोन कंदो, का मुश्किल शर्त कोन रखंदो। वॾो अॼु मुंहिंजो ऐलान न, हसन रज़ी अल्लाह ताला अॼु सुलह जो ऐलान करे छॾियो आहे। हिन पंडाल मां सबक़ सिखी वठो, जंहिंखां नाराज़ आहियो अॼु असीं सुलह जो ऐलान कंदासीं। दुनिया ताना ॾे साईं घटि थी वेंदो, असांखे क़बूल आहे। दुनिया मेणा ॾे साईं तव्हांखे माण्हू बुज़िल चवंदा, असांखे क़बूल आहे। दुनिया भले मेणा ॾे साईं कमज़ोर थी ईंदव, माण्हू तव्हांखे छा चवंदा? चवण वारनि खे चवण ॾियो। असां दुनिया वारनि खे राज़ी नथा करणु चाहियूं, असां चाहियूं था रब राज़ी थी पए त काफ़ी आहे। असां दुनिया वारनि जी ख़ुशनुदी नथा ॾिसणु चाहियूं, असीं चाहियूं था रब जी मोहब्बत मिली पए त असांजे लाइ काफ़ी आहे। इहे अहले बैत जो अदाऊं, पर असांखे छा थियो? हिकु सफ़ में बीहूं था, हिकु इमाम जे पुठियां बीहूं था, हिकु ॻोठ जा आहियूं, हिकु इलाइक़े जा आहियूं। कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे नचाईंदे पेर सां मिलाए बीहूं था, पर नफ़रत आहे, गिलाऊं आहिनि, ग़ीबतूं आहिनि, हिक ॿिए सां शिकायतूं आहिनि। मुस्लमानों अहले बैत खां सिखो नफ़रतुनि खे कीअं मिटाइबो आहे। अहले बैत खां सिखो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि मुताबिक़ ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे हैसियत कीअं निभी आहे। अचो हिकिड़ो ॿियो सबक़ आहे, फ़ैसिलो करियूं था। सही राय अव्हां जी हूंदी, मुंहिंजी हूंदी,
के मौलाना का के कोल अवां बि ॿुधाऊंदा असां बि ॿुधाऊंदा इख़्तिलाफ़ थी पियो आहे साईं ही ॻाल्हि सही आहे या ही ॻाल्हि सही आहे हाणे कंहिंजी ॻाल्हि वठणु खपे हिकु इख़्तिलाफ़ उहो बि हो जेको अली रज़ी अल्लाह ताला ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला ॿिन्ही जे विच में थियो आहे हज जे कंहिं मसइले ते इख़्तिलाफ़ आहे हल थिए त कीअं थिए अली जी ॻाल्हि खे वठिजे रज़ी अल्लाह ताला तॾहिं बि वॾी अहम ॻाल्हि आहे वठणु खपे उस्मान रज़ी अल्लाह ताला जे कोल ऐं फ़ैसिले खे वठिजे तॾहिं वॾो अहम मक़ाम आहे वठणु घुरिजे पर यादि रखो इन्हनि ॿिन्ही हस्यनि खां का वॾी हसी आहे इन्हनि ॿिन्ही मक़ामनि खां को वॾो मक़ाम आहे इन्हनि ॿिन्ही फज़ीलतुनि खां का वॾी फज़ीलत अञा बि मौजूदु आहे इन्हनि वॾनि लीडरनि खां को वॾो लीडर अञा बि मौजूदु आहे उहो केरु आहे अली रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था उस्मान तव्हांजी ॻाल्हि पंहिंजी राय ते मुंहिंजो अक़ीदो आहे पिंडाल में वेहण वारो अवां बि चओ असांजो अक़ीदो आहे ऐं तालिब इल्म चवां थो इहो ई मुंहिंजो अक़ीदो आहे फरमाइनि था मां कुंतु लिहाज़ा सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि कौल आदिल उस्मान रज़ी अल्लाह ताला अवांजी खिलाफत पंहिंजी जाइ ते सल्तनत पंहिंजी जॻह ते तव्हांजो हुकुम पंहिंजी जाइ ते एहतराम पंहिंजी जाइ ते पर अली जो मनहज आहे अहले बैत जो मनहज आहे अहले बैत जो अक़ीदो आहे अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला दुनिया जे के इंसान जे करे कदा मोहम्मद जी सुन्नत को छड़ींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह ताला दुनिया जे के इंसान जे करे कदा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत को छड़ींदो मुसलमानो सोचो छा अवां जो ऐं मुंहिंजो इहो ई अक़ीदो आहे अॼु फ़ैसिलो थियणु खपे छा वाकई असीं अहले बैत जे अदाउनि सां सचा आहियूं छा वाकई अहले बैत जा नज़रियात असांजी ज़िंदगी में मौजूदु आहिनि छा अहले बैत जो मनहज ऐं अक़ीदो असांजी ज़िंदगी में मौजूदु आहे हिकु ॿियो हवालो ॿुधंदा हलो सही मुस्लिम किताबुल जनाइज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान के बयान के अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला पाण फरमाइनि था अला अबासुका मा बासनी बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अबुल हयात छा उन्हें मिशन ते वां के न मोकिलिया उन्हें पैगाम ते वां के न मोकिलिया जे कम ऐं मिशन ते मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो कहिड़ो मिशन आहे ए अली रज़ी अल्लाह ताला ला तदा सूरतन इल्ला तमस्सा का तस्वीर ॾिसो का मूर्ति ॾिसो को बुत ॾिसो इबादत जे लाइ ठहियल का बि तस्वीर ॾिसो उन खे मिटाए छॾियो उन खे मसक करे छॾियो उन खे ख़तम करे छॾियो वला क़ब्रन मुशरिफन इल्ला सुवैता का बि क़ब्र बुलंद ॾिसो उन ते इमारत ठहियल ॾिसो उन ते तामीर अॾियल ॾिसो का अदावत ठहियल ॾिसो इल्ला सुवैता वो मोहम्मद जो हुकुम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह अन्हु अवां जो मिशन आहे ऐं अली पंहिंजे शागिर्द अबुल हयात खे चवनि पिया इहो तव्हांजो मिशन आहे उन क़ब्र खे मिटाए मसक करे ज़मीन जे बराबर करे छॾियो मुसलमानो इहो पैगाम कंहिं वटि आहे इहो मैसेज कंहिं वटि आहे क़ब्रनि वारनि जो एहतराम क़ब्र जो एहतराम बराबर इस्लाम सेखारियो आहे औलिया अल्लाह सां मोहब्बत बराबर इस्लाम सेखारी आहे सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह ताला फरमायो मन आदा ली वलियन फक़द आज़नतुहु बिल हर्ब रब्बुल आलमीन फरमायो जेको मुंहिंजे वली मुंहिंजे दोस्त सां दुश्मनी रखंदो आहे ऐं रब्बुल आलमीन उन सां जंग जो ऐलान करियां थो इहा अल्लाह जे वली जी हैसियत आहे रब्बुल आलमीन जे औलिया अल्लाह जो मक़ाम आहे ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उन्हनि खे ख़ौफ़ हूंदो न उहे ग़मज़दा थींदा पर मुसलमानो यादि रखो इन जो मक़सदु इहो क़तन कोन्हे इन जो मतिलबु इहो क़तन कोन्हे त उन्हनि जे क़ब्र जे मथां का अदावत कई वञे उन्हनि जी क़ब्र जे मथां का तामीर ठाही वञे उन्हनि जी क़ब्र जे मथां तामीर करे के कुबा ॾाया वञनि मुसलमानो सिखो अहले बैत जो अक़ीदो सिखो अहले बैत जो मनहज सिखो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जो मिशन कहिड़ो आहे असां केतिरो पिरायो आहे मुसलमानो असां केतिरियूं नसीहतूं हासिल कयूं आहिनि अॼु यादि रखो ही दर्स विसारण जे लाइ कोन हूंदा आहिनि ही सबक विसारण जे लाइ कोन हूंदा आहिनि सहाबा सां मोहब्बत कीअं थींदी आहे अक़ीदत तौहीद छा हूंदो आहे निमाज़ कीअं पढ़बी आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि सां मोहब्बत कीअं कबी आहे सहाबा किराम सां
मोहब्बत की कभी है। अचो अहले बैत जा के शहजादा हुआ, अहले बैत जा के मुहद्दिस हुआ, अहले बैत में के माण्हू हुआ जेके हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के याद करण वारा हुआ। अहले बैत जा हिकड़ा मुहद्दिस, अहले बैत जा हदीस जा हिकड़ा इमाम अबू जाफर मोहम्मद बिन अली बिन हुसैन अल बाकिर रहमहुल्लाह फरमाइन था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा किराम जो मकाम बयान कंदे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने सहाबा जी अजमत बयान कंदे फरमाइन था जेकर रब्बुल आलमीन मुंडे दिल मा जेकर ए अल्लाह मुंडे दिल मा मोहब्बत अबू बकर जी निकरी वने, मुंडे दिल मा जेकर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मोहब्बत निकरी वने, ए अल्लाह को मुखे मोहम्मद जी सिफारिश का महरूम करे छजा। मुसलमानों एड़ा अल्फाज को दिल वारो ची सके, एड़ा अल्फाज को इंतहाई वडे अमल वारो ची सके, एड़ा कलिमात जेके पांजे अमाल ते तमाम घणी उम्मीद हुजे उहे माण्हू चई सके तो। ए अल्लाह जेकर के दिल में अबू बकर जी मोहब्बत कोने, ए अल्लाह जेकर के दिल में उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मोहब्बत कोने, तूने के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सिफारिश का महरूम करे छजा। मुसलमानों इहो ही त अहले बैत जो पैगाम आ, इहो ही त अहले बैत जो मन न जाए। जाफर सादिक रहमहुल्लाह फरमाइन था अल्लाह उन्हें का बरी थी वरे, बरे अल्लाह हो मिम्मन तबर्रा अबा बकर व उमर, फरमाइन था अल्लाह उन्हें का बेजार थी वने, रब्बुल आलमीन उन्हें इंसान का बरी थी वने जेको अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु सा या उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु सा नफरत जो इजहार कंदो है, बरात जो ऐलान कंदो है। मुसलमानों इहे बि त अहले बैत जा पैगाम आहिनि, इहे बि त अहले बैत जा मन आहिनि। ऐंखे केर हासिल कंदो, इहे सबक केर पिराईंदो? याद रखो मुसलमानों अहले बैत में उम्महातुल मोमिनीन बाय, अहले बैत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियों बाइन, उन्हनि घरवारियुनि सां मुखातिब थी अल्लाह उम्मतुनि जे औरतनि खे नसीहतूं कयूं, या निसा नबी लस्तुन्ना का अहदिम मिन निसा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियों ता आम औरतन वांगुर ना हो, इन तकैतुन्ना फला तखसाना बिल्कुल, जेकर घर मां निकरो था जरूरत मुताबिक त नरम न गलाइंदा करियो, आहिस्तगी सां न गलाइंदा करियो, राज़दारी जी गुफ्तगू करण जी किथे भी कोशिश न करियो। फला तखसाना बिल्कुल फयतमा अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़, जेकर ईअं थी तो वने एड़ो माण्हू जंहिंजे दिल में शहवत जो मरज़ आहे उहो अवां जे बारे में बुरो गुमान रखी सके तो। मुसलमानों ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि सां खिताब तो जरूर है, लेकिन उम्मत जी हर औरत जे लाइ उन्हें के पर्देदार थियणु खपे, उन्हें के हयादार थियणु खपे, उन्हें के याद रखणु खपे, उन्हें जे अल्फाज जो भी पर्दो आहे, उन्हें जे कलिमात जो भी पर्दो आहे, उन्हें जी गुफ्तगू जो भी पर्दो आहे। फला तखज़ाना बिल्कुल के अजनबी इंसान सां जंहिंसां उनजो निकाह जायज़ है उन सां पहिरीं ॻाल्हि आहे त ॻाल्हाइण जायज़ कोन्हे, पर जेकर ॻाल्हाइण मजबूरी थी वञे त नरम कोल ऐं नरम अल्फाज न हुजण घुर्जनि। अॻियां अहकामात अहले बैत जे लाइ कहिड़ा आहिनि? वक़रना फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, पंहिंजे घरनि में रहो, आम ज़रूरत खां अलावा कॾहिं बि पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिरो, ईअं संवरी करे बेपर्दगी जो इज़हार करे जाहिलियत जे अंदाज़नि मुताबिक पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न वञो। हे पूरी उम्मत जे औरतनि खे नसीहत आहे, हे पूरी उम्मत जे औरतनि खे पैगाम आहे। अहले बैत जे पैगाम जे ज़रिए हर ला इलाहा इल्ला पढ़ण वारी अमर भेण ऐं धीउ जे लाइ पैगाम आहे। तव्हांखे पर्दे जूं अदाऊं इख्तियार करणु खपनि, अव्हांखे घर जी चार दीवारी में रहणु खपे। वक़रना फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, हाणे पोइ कम केड़ा करना है? वाकिमन सलाम, ए औरतों अवा नमाज पढ़ंदो करियो, वातीर ज़कात ता ज़कात अदा कंदो करियो, वातैन अल्लाह व रसूला तवा अल्लाह जी इताअत करियो, अवा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करियो। रब्बुल आलमीन इन औरतन के नसीहतूं कयो, वज़कुरना मा युतला फी बुयूतिकुन्ना मिन आयातिल्लाहि वल हिकमा, अहले बैत के पैगाम, पैगंबर के घरवारन के पैगाम, इन्हें पैगाम के जरिए पूरी उम्मत जी हर औरत के पैगाम, वज़कुरना मा युतला फी बुयूतिकुन्ना मिन आयातिल्लाहि वल हिकमा, अवांजे घरन में सूरह अज़ाब 22 सिपारो तर्जुमो पढ़ी वठिजो, जेके आयतूं पढ़ियूं वञनि थियूं उन्हनि खे यादि करियो। मुसलमानों सोचो असांजे केतिरे घरनि में आयतूं पढ़ी वञनि थियूं, असांजे केतिरे घरनि में क़ुरान पढ़ियो वञे थो,
असांजे केतिरे घरनि में क़ुरान खे तर्जुमे सां पढ़ण वारा मौजूद आहिनि। अॼु असां मायूस न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा घर बि ॿुधा आहिनि, अहिड़नि नौजवाननि खां इहे कलिमात बि ॿुधा आहिनि। चवण वारा चवनि था साईं असांजी डेली रूटीन आहे, फजर निमाज़ में असीं जमात सां हाज़िर थींदा आहियूं। असांजे घर जा तमामु अफ़राद पंहिंजे टाइम ते फजर निमाज़ पढ़नि था, अज़कार पढ़नि था। एसी ताईं फजर खां बाद असां मां को बि माण्हू निंड न कंदो आहे जेसी ताईं असां तर्जुमे सां क़ुरान पढ़ी न वठूं। घटि में घटि चंद आयतूं रोज़ानो फजर खां बाद असीं ज़रूर पढ़ंदा आहियूं। मुसलमानों केतिरा घर आहिनि, केतिरा अफ़राद आहिनि जेके अहले बैत जे अदाउनि खे वरी ज़िंदा कंदा हुजनि ऐं पढ़ंदा हुजनि। मुसलमानों अचो, मां पैगाम ॾियणु चाहियां थो, घटि में घटि एतिरो ज़रूर करियो। ही त अहले बैत जा बुनियादी पैगाम आहिनि, ही त अहले बैत जी ज़िंदगी जा बुनियादी दर्स आहिनि। अचो उन्हनि जा हक़ अदा करियो, उन्हनि जे पैगाम खे सम्झो, उन्हनि जे अक़ीदे खे सम्झो, उन्हनि जे मैसेज खे सम्झो। ऐं आख़िरी ॻाल्हि, वॾी मोहब्बत सां, वॾे खुलूस सां प्यारे पैगंबर सां मोहब्बत जो इज़हार करियो, सहाबा सां मोहब्बत जो इज़हार करियो, अहले बैत सां मोहब्बत जो इज़हार करियो। प्यारे पैगंबर सां मोहब्बत जे इज़हार जो बेहतरीन अंदाज ऐं अहले बैत सां मोहब्बत जे इज़हार जो बेहतरीन अंदाज दुरूद आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। ए अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे ते रहमत नाज़िल फरमा। अल्लाह नबी जे अहले बैत ते, नबी जे घराणे ते तू रहमत नाज़िल फरमा। ए अल्लाह जीअं तू रहमत इब्राहीम ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जे घराणे ते रहमत नाज़िल कयूं। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ए मोहम्मद, ए अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बरकत नाज़िल फरमा, उनके अहले बैत, उनके आल, उनके मनण वारन ते बरकत नाज़िल फरमा। मुसलमानों इहो ई त तोहफ़ो आहे, इहो ई त असांजी ज़िंदगी जो अमल आहे, इहो ई त इज़हार मोहब्बत आहे। असीं मोहब्बत जो इज़हार केतिरा दफ़ा कयूं था। अचो अज़म करियो, हिन पिंडाल में वेंदे, हिन प्रोग्राम में वेही मुतालिब इल्म जी नसीहत ॿुधी जेके बि चंद बयानात, चंद तस्करा मां ॿुधा आहिनि। निमाज़ कीअं पढ़बी आहे, अहले बैत खां सिखो। अक़ीदे तौहीद जी गैरत छा थींदी आहे, अहले बैत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां सिखो। पंहिंजे पुठड़नि जो अक़ीक़ो कीअं कबो आहे, अहले बैत खां सिखो। नफ़रतूं कीअं मिटाइबो आहिनि, इंतकाम छॾे करे माफ़ी ऐं दरगुज़र जा अंदाज़ कीअं इख्तियार कबा आहिनि, अहले बैत खां सिखो। न्याणी जो एहतराम छा हूंदो आहे, अहले बैत खां सिखो। सहाबा किराम जी अज़मत, सहाबा किराम जो मक़ाम, अबू बकर, उमर रज़ी अल्लाह तआला, उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम छा आहे, अहले बैत का सिखो। दुआ है रब्बुल आलमीन अवां खे मूंखे सहाबा किराम अहले बैत जी हक़ीक़ी मोहब्बत अता फरमाए। इन मोहब्बत जी तस्दीक़ उन मां थींदी त असां जेके बि किरदार अहले बैत जा ॿुधा आहिनि असां पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ करियूं ऐं ॿियनि अहबाबनि ताईं इहो पैगाम पहुचायूं। दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे मूंखे तमाम मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। खजी जो थोड़ो मोहम्मद सां मोहब्बत जो हक़ अदा करे वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां त पैगंबर जा उम्मती आहियूं। अल्लाह ए मोहब्बत जा हक़ अदा करने की तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्द।